मीरपुर माथेल में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के कातिलनि की गिरफ़्तारी वाक़े की जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण लाइ सहाफ़ियुनि एहतिजाज जी रैली कढी आहे। प्रेस क्लब का एसपी ऑफिस ताईं निकतल रैली में सहाफ़ियुनि सां गॾु सियासी समाजी कारकुननि भी शिरकत कई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लतीफ़ वसीर। जी लतीफ़, शहीद नसरुल्लाह गडानी के कातिलनि की गिरफ्तारी अदालती कमीशन कायम करण लाइ मीरपुर माथेलो शहीद नसरुल्लाह प्रेस क्लब खां सहाफ़ियुनि जी अॻुवाणी में जेका रैली निकिती है, रैली में हज़ारे माण्हू शिरकत कई है। उतां जे कलम जणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, शेरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾाढी गुज़रण बावजूद जेका शहीद जा कातिल नी वो गिरफ्तार न थी सघिया, जंहिं जे लाइ सारी दुनिया में एहतियात थियनि पिया। ऐं मीरपुर माथेले जहिड़े नंढड़े शहर में किथां किथां जा माण्हू हज़ारे ऐं लखनि जे तादाद में जनाज़े निमाज़ में पहुता आहिनि। हिकिड़ो ग़रीब माण्हू ऐं सिर्फ़ु उनजे किरदार, उनजो हक़ सच जे ॻाल्हाइण ऐं हुनजी ईमानदारी जे करे ऐं हुनजो जेको नौजवानी जो क़त्ल थियो उनजे करे सभु माण्हू ॾुखाए था थी एतिरे तादाद में पहुता। ऐं तव्हां ॾिठो त हिते अॼु एॾी गर्मी में जुमे जे ॾींहुं बि दोस्तनि जी कॉल आई आहे। जेका बि जिदोजहद सदस्य वालदेन ख़ानदान जेको इशारो ॾींदा असां उन सां बीहण लाइ तयारु आहियूं। शहीद जो खून लोढ़ण जे लाइ पहिरियों चयोसीं मलिक जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे जो इन इल्ज़ाम में कारो आहे। वरी उन खां पोइ वरी साईं खे चवां लाटकिन खे जेको आहे बीहारियो पियो वियो। असां सम्झूं था त इन में को आम को हथ न आहिनि। हिन शहादत में जेको आहे सो वॾा हथ मुलवस आहिनि ऐं असां इन करे मुतालबो था कयूं त ही कमु ही क़त्ल को पुलिस जे वस में न आहे। नसरुल्लाह गडानी मथां अटैक थियो उन ॾींहं खां वठी जेका अॼु ॾींहं ताईं जेका उनजो तरीक़ेकार रहियो आहे उहो सुस्त रहियो आहे। ऐं असांखे पहिरें ॾींहुं ख़बर हुई जेका पुलिस जी जेका वारिस आहिनि उन्हनि सां राब्तो न थियण या जेके कलम धणी एहतिजाज कनि पिया उन्हनि सां रवैयो सही न हुजण करे ईअं महसूसु थिए पियो त पुलिस जेके नसरुल्लाह गडानी खे शहीद कंदड़ कातिल आहिनि उन्हनि खे लिकाइण पई वञे। ऐं बिल्कुलु अॼु उहा ॻाल्हि साबित थी वई आहे त उनखे 10 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन महिल ते पुलिस उनजा कातिल गिरफ़्तार करण त परे जी ॻाल्हि आहे, उनखे ज़ाहिर बि न करे सघी आहे। हिकु ग़रीब माण्हू जो भरजल हुयो, हुन पंहिंजी जेकी अधु ज़िंदगी आहे उहा सहाफ़त में अर्पे छॾी। यकीनन तव्हां ॾिसो था त हितां जा वॾेरा मीर पीर भोतार इंतिहाई जेको आहे सहाफ़ियुनि पोइ पइजी विया आहिनि। पूरी सिंध में तव्हां ॾिसो जान मोहम्मद महर जो क़त्ल थियो, अजय लालवाणी जो क़त्ल थियो, उन्हनि खे शहादत जेको आहे मिली। हेॾा नसरुल्लाह गडानी खे ओचितो ई जेको आहे बेदर्दी सां घर खां हिते अचे पियो, उनखे क़त्ल कयो वियो आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो बि मुतालबो कयूं था त छो त उनजी वालदा पहिरीं जेको आहे मुतालबो करे चुकी आहे त जुडिशल कमीशन जोड़ी वञे जीअं उनजे जवाबदारनि खे वाइको कयो। शहीद नसरुल्लाह गडानी जे बेरहमाणे क़त्ल ते सॼी सिंध मीरपुर माथेलो समेत सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। अॼु हज़ारनि जे तादाद में माण्हू रैली कढी आहिनि। कल्ह तव्हां उनजे वालदा जी हिकिड़ी इल्तिजा ॾिठी आहे त उहा चवे थी जेका अदालती कमीशन आहे उहा जोड़ी वञे। अॼु ॾहों ॾींहुं आहे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे शहीद थिए, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे हिन महिल ताईं घोटकी पुलिस शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे न गिरफ़्तार करे सघी आहे ऐं न ई कातिलनि खे ज़ाहिर करे सघी आहे। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं SSP ऑफिस जे ॿाहिरां जिते धरणो लगायो वियो आहे। असीं इहो मुतालबो कयूं था त फौरी तौर ते शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं अदालती कमीशन जोड़े जेको आहे सो वाक़े जी जांच कराए कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। कलम धणी आम शहरी सियासी समाजी माण्हू हिकिड़ो ई मुतालबो खणी पहुता आहियूं त नसरुल्लाह शहीद जे क़त्ल जी जेका आहे अदालती जांच कमेटी जोड़े उनजे बेगुनाह क़त्ल कयल जेको खून आहे उन सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं अॼु नसरुल्लाह जे क़त्ल जी जांच न थी, उन सां इंसाफ़ न थियो त हज़ारे नसरुल्लाह पैदा थींदा जेके पाण मुरादो फ़ैसिलो कंदा ऐं को बि सरदार बोतार बासर माण्हू हिते जेको आहे पंहिंजी इहा दुकानदारी ऐं दादागिरी न करे सघंदो। नसरुल्लाह गडानी सिर्फ़ु चवंदो बोतार माय फुट, बोतारनि जो गुलामी न कंदो ऐं ग़रीब ऐं मिसकिन जो मदद कंदो। सां साज़िश तहत लोड़ियो पियो वञे ऐं ही माण्हू जेके क़ौम दुरियूं ॿिया सिविल सोसाइटी जा माण्हू इहे सभु इन लाइ निकिता आहियूं त उनजी अदालती जांच कराई वञे ऐं जुडिशल कमीशन जोड़ियो वञे त जीअं उनजी शफ़ाफ़ इंक्वायरी थिए ऐं जेके उनजा सहूलियतकार वॾेरा भोतार जेके बि आहिनि उहे केतिरे किरदार ताईं पहुचनि। अॼु सहाफ़ियुनि शहरनि जल्द इन वॾी रैली में जेको आहे शामिल थी करे हुन बदी जो सबूत ॾिनो आहे। इहे सभु मुतालबो कनि था शहीद नसरुल्लाह गडानी वारे क़त्ल केस में कातिल गिरफ़्तार कया वञनि, उन सां गॾोगॾु अदालती कमीशन जोड़ी वञे। जी।